पाकिस्तान में 80 सैकड़ों आबादी खे पीअण लाइ पानी दस्तियाब न आहे। एशियाई तरक्याती बैंक जे वाटर डिपार्टमेंट रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे। आउटलुक रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त पानी जे निज़ाम में गवर्नेंस लाइ पाकिस्तान खे ईंदड़ 10 वरे में 35 खां 42 अरब डॉलर जी ज़रूरत हूंदी। फी माण्हू लाइ पानी जी मिक़दार में 2400 क्यूबिक मीटर घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त ज़राअत लाइ वधीक मिक़दार में पानी इस्तेमालु थियण सबबि सतह में घटिताई ऐं गदिलाण वधी रही आहे। पानी जे मुख़ालिफ़ वहकरनि ऐं इंफ्रास्ट्रक्चर जे चैलेंजिस सबबि दरियाउनि जे निज़ाम खे ख़तरो आहे। पाकिस्तान में 80 सैकड़ों आबादी खे पीअण लाइ साफ़ पानी दस्तियाब न आहे। एशियाई तरक्याती बैंक जे वाटर डिपार्टमेंट रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे। आउटलुक रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त पानी जे निज़ाम में गवर्नेंस लाइ पाकिस्तान खे ईंदड़ 10 वरे में 35 खां 42 अरब डॉलर जी ज़रूरत पवंदी। फी माण्हू लाइ पानी जी मिक़दार में 2400 क्यूबिक मीटर घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त ज़राअत लाइ वधीक मिक़दार में पानी इस्तेमालु थियण सबबि सतह में घटिताई ऐं गदिलाण वधी रही आहे। पानी जी मुख़ालिफ़ वहकरनि ऐं इंफ्रास्ट्रक्चर जे चैलेंजिस सबबि दरियाउनि जे निज़ाम खे ख़तरो आहे।